नाज़िन खुदाबादी भरपासे वारनि ॻोठनि में ठिकर जा थांव ठाहिण जो सकाफ़ती हुनर जदीद मशीनरी अचण ते ओज विञाए वेठो आहे। हुन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुबीन पवार। खुदाबाद ऐं भरपासे जे ॻोठनि में मिटीअ मां ठिकर जा थांव ठाहिण जो सकाफ़ती हुनर माज़ी जो उरूज विञाए वेठो ऐं कुंभार खे किरत सां सलाड़ियल पोरियत मशीनरी जे हिन जदीद दौर में स्टील जिस्ट प्लास्टिक जा थांव दरियाफ़्त थियण बैदि कुंभार खे पोरे खां परे थींदा पिया वञनि। माज़ी में खुदाबाद यारमन कलड़ो हाफ़िज़ मीर मोहम्मद चक सैयद उमेद अली शाह में कुंभार को कमु नायाब अंदाज़ में कयो वेंदो हो। हिन हथ जे हुनर सां मुख़्तलिफ़ ठिकर जा थांव जिन में पारा दिला मट तौर तकी ताला ऐं ॿिया ठिकर जा थांव तयारु करे उन्हनि खे शहरनि ऐं ॿाहिराड़ियुनि में आयतुनि खे ॾिना वेंदा हुआ ऐं माण्हू ठिकर जा थांव वॾे चाह सां ख़रीद कंदा हुआ। पर वक़्तु गुज़रण सां गॾु सरकारी सरपरस्ती न थियण ऐं जदीद मशीनरी ज़रिए घटि वक़्त में थांव तयारु थी मार्केट में पहुचण सबबि कुंभार को कमु ज़वाल पज़ीर जो शिकार थींदो पियो वञे ऐं कुंभरनि जा ख़ानदान मुआशी तौरु तंगदस्ती जो शिकार थी विया आहिनि। महिनत था कयूं, कुत कढायूं था, वरी उन्हनि खे वरी ॻोढ़ा करे वरी चक ते ठाहियूं था, वरी ठप हेकर जूं ॿीहर जूं टीहर जूं तॾहिं तयारु थिए। वरी आए में था अचूं त अधु वञनि अधु बचनि था। वॾनि खां सिखंदे क़दीमनि खां वठी वॾा विया पोड़ा थींदा, वरी असां नंढनि खे सेखारींदा वियासीं। वज़ीर आला सिंध खे मुक़ाबिला कयूं त असांखे न नौकिरी थी मिले, इन खां छा इन ते गुज़र सफ़र असांजी बसि रोज़ी ताला ॾिए थो, कंहिंखे कोन छॾियो अथसि, पर असांखे तकलीफ़ आहे ॾाढी। आयो खणी था अचूं झंग मां, वरी कुटियूं, वरी ठाहियूं, वरी लाहियूं था, वरी नई सिंग घड़, वरी आई में पचा डबल। इहा महिनत नथी मिले न, मिड़े गुज़र पिया कयूं, छा कयूं। हिते खपड़ ईंदा आहिनि, दादू वेंदा आहिनि, भान जोही सेवण, जेसि ताईं ऑर्डर हूंदो आहे होसि ताईं खपाईंदा आहियूं। असां अबे ॾाढे खणी कयूं था। असां हिकु हे परियो असांजो नंढे घणे स्कूल न हिते न आहे, का सहूलियत न आहे, पोइ हिन कम में असां पोरे में लॻा पिया आहियूं। हिन कम जो क़दुरु कोन्हे। वज़ीर आला सिंध सां असां अपील था कयूं त कुझु असांजो ख़्यालु कयो वञे। कमु असांजो पुराणो क़दीमी आहे, को अॼुकल्ह जो कोन्हे, को असुलु वॾनि खां वठी ॿी का बि सहूलियत कान्हे वॾनि खे या नंढनि खे। त इहा ई पंहिंजी रोज़ी पोइ जे घटि आहे त बि इहा ई आहे, जे वधि आहे त बि इहा ई आहे, पर महिनत हिन में ज़ोर आहे। महिनत एतिरी आहे जो असांजो को वज़ीर आला अचे या अहिड़ो को सरमाईंदड़ अचे ॾिसे त जीअं अटे मंझूं छाण निकिरंदो आहे, अहिड़े हिसाब सां असां मिटी खे मार ॾियूं था, झंग मां आणियूं था, कुटियूं था, किरायूं था, रुॻी सॼो ॾींहुं हथनि जी मार आहे, उज़बनि जी मार आहे। बेरोज़गारी लॻी पई आहे, थांव जेको आहे विकिरो न आहिनि, त पोइ त ख़तमु थी विया आहिनि, मजबूरी न अचे जेको आहे दुकानु खोलणो पियो। इहो आहे जो मिड़ी गुज़ारो बि था कयूं, किराया महांगा, हर शइ महांगाई आहे। अपील आहे असांजे पोयनि खे जेको रोज़गार ॾिनो वञे। असां त जेको आहे हींअर कारीगिरी असां ख़तमु थी चुकी आहे। वीचार ॿुधा हुननि जो चवणु हुयो त जेको कुंभरनि जे जेके ख़तमु थींदड़ हुनुर खे बहाल करण जे लाइ सिंध गवर्नमेंट वज़ीर आला सिंध अॻिते अची ऐं इन सनत खे हथी ॼारे ऐं असां कुंभरनि जे औलाद खे जेको आहे सो सालनि खां नज़रअंदाज़ कयो वियो आहे, उन्हनि खे नौकिरी ॾिनी वञे, असां पंहिंजे हुनुर खे उजागर करे सघूं जेकी सिंध जी सकाफ़त बि आहे। कैमरामैन नवीद पंवर सां गॾु मुबीन पंवर, आवाज़ TV न्यूज़, खुदाबाद।